सो इहा ॻाल्हि गुज़ारिश कई पे मां MLA साहब के MPA साहब के भी यही गुज़ारिश किया तो इहो प्रोग्राम के महिरबानी करे इहो ही साफ़ सुथरो कश्मीर इहो ही साफ़ सुथरो गुड्डू जो प्रोग्राम भी तव्हां लॉन्च कयो हिन जी भी मालिकी कयो हिन में भी तव्हांजी पार्टिसिपेशन ऐं शिरकत आवाम सां गॾु हुजे इहा महसूस करें तव्हां इन्हनि सां गॾु ॿाहिरि आयो हे टाउन कमेटी असांजो सम्झो त जमीयतुल उलमा पाकिस्तान जो आहे या मुस्लिम लीग काफ जो आहे या नून जो आहे अगरि इहो को रस्तो ठहे थो या रोड ठहे थो हिन में हर कंहिं हलणो आहे मुसलमान खे बि हलणो आहे ग़रीब खे बि हलणो आहे अमीर खे बि हलणो आहे हर जमायत वारनि खे बि हलणो आहे इहो अवाम लाइ ऐं अलाह जी मख़लूक़ जी ख़िदमत आहे कंहिं हिकिड़े फ़र्द वाहिद जी या फ़र्द जमात जी ख़िदमत न आहे ऐं न इहो असां फ़र्क़ु आणींदासीं बि सही जीअं अॼु असां वियासीं हॉस्पिटल में मूंखे मैसेज ईंदा रहंदा आहिनि हिकिड़ो सावल कोराई महलो आहे सावल कोराई महलो आहे सावल शाह ना कोराई कोरी कोरी सावल कोरी हाँ आहे वो गरीब तरीन महलो आहे होते ना रस्तो आहे ना रोड आहे गंद आहे कचरो आहे इहो आहे न मां हिकु जेका मूंखे रिपोर्ट आहे बाक़ी तव्हां जी निशानदेही हिते कयो पर जंहिंखे बि इहो वार्ड जंहिंजी ज़िम्मेवारी हुजे महिरबानी करे सावल कोरी वारे महले में तव्हां महिरबानी करे उन खे इहो मॉडल स्ट्रीट तव्हां उन में शामिलु कयो जंहिंजे वार्ड में बि आहे अहिड़े आधार ते अक्सरियत असांजी हिते रोशन शहर ठहिणो आहे त जीअं अगरि को माण्हू अचे सम्झे त हिते बाले फ़र्क़ु आहे मां आख़िर में तव्हां दोस्तनि जो शुक्रगुज़ार आहियां तव्हां आया हो असां उमेदु कंदासीं कि हाणे जेका तव्हांजा हिते इहा कमेटियूं ठहियूं था वार्ड वाइज़ ऐं हिन में हर वार्ड में हिकिड़ो पोइ हिते त तव्हां रोड ते 5 फुट 10 फुट चढ़ी अचो उहो छा तरक़ी न कंदो मुंहिंजे तरफ़ां का मुदाख़लत न थींदी तव्हांखे असांजे तरफ़ां तव्हांखे इहा शइ ज़रूरु कॾहिं कोन चवंदासीं त बाबा फलाणे जी अडावत या एनक्रोचमेंट खे तव्हां छॾियो असां हिन ॻाल्हि जी सिफ़ारिश न कंदासीं हिते घुर थी आहे त मेन रोड ते पाणी जो मामिलो अचनि कोर्टनि में अचनि ते असां तबसरो करे नथा सघूं सब जुडिस मैटर आहे पर जॾहिं बि थिए मूंखे इहा बि ख़बर न आहे इहा तक रहंदा इहा वार्ड रहंदा या वार्ड तब्दील थींदा ॿिन्ही सूरतनि में बहरहाल जेको मां सम्झां थो तव्हांजा तक तब्दील थींदा अगरि पुराणी आदमशुमारी ते या इहा पुराणे त बाबा तव्हांजा वार्ड कोन वधंदा त आदमशुमारी वधी वई आहे उहो बि तक तब्दील थिए अगरि वार्ड वधाईंदा उहो बि तक तब्दील थिए बहरहाल जॾहिं उहो मरलो ईंदो जॾहिं उहो ऐलान थींदो